अवामी वर्कर्स पार्टी नसीराबाद ऐं वारसन जे सॾ ते कामरेड सिंगा नूनार खे खंभे गुम करण ख़िलाफ़ 11 ॾींहं में एहतजाजी रैली कढी वई ऐं धरणो हयो वियो, जंहिंमें JUI शहरी इताद नसीराबाद क़ौमी अवामी तहरीक कमनान नमनान मुस्लिम लीग फूड ग्रीन मर्चेंट एसोसिएशन करियाना एसोसिएशन बूट यूनियन टाउन वर्कर्स यूनियन जनरल स्टोर यूनियन मेडिकल स्टोर यूनियन पीपल्स पार्टी शहीद भुट्टो राइस मिल्स मजदूर यूनियन कबवा नमसा नारी जमहूरी महाज प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन समेत औरतुनि ऐं ॿारनि शिरकत करे हथनि में ताराजूं खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करे फाज़िल चौक ते धरणो हयो। इन मौके ते कामरेड बख्शल थलो ख़िताब कंदे चयो त जंहिं अरिड़हीं तरमीम जी सूबाई ख़ुद मुख्तारी ते सिंध हुकूमत कुॾे थी उन सां अवाम सियासी कारकुन खे तहफ़्फ़ुज़ ॾियणु अवां जी ज़िम्मेवारी आहे। JUI अॻवान मौलाना यासीन कांदड़ो चयो त सिंगार खे खंभे गुम करण यानी अमन खे अगवा करण आहे। सिंगार खे खंभे गुम करण ख़िलाफ़ शहर सरापा एहतजाज माणण लाइ मुस्लिम लीग नून अॻवान हाजी बरोई चयो त सिंगार जी आज़ादी ताईं साख सां चऊं था त अवां सां गॾु आहियूं। शहरी इताद अॻवान मुर्तज़ा चांडो चयो त मुल्कनि जी अदालतुनि ऐं मुनसिफ़नि जूं अखियूं खोलण लाइ औरतूं ताराज़ी खणी निकितियूं आहिनि। सिंगार बेॾो ई आहे पर इंसाफ़ निंड सुतल आहे। इन मौके ते PP शहीद भुट्टो समेत ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk